ज़कात ॾियण जो तरीक़ो ऐं ज़कात जो निसाब। मुंहिंजा अदा ज़कात जो निसाब ढोरनि जानवरनि ते अलॻि आहे, पैसे ते अलॻि, सोन चांदी ते अलॻि आहे। सोन 7.5 तोला कंहिं हिकु माण्हू जी मिल्कियत में आहे त उन ते ज़कात लागू थींदी, जेकॾहिं घटि आहे त उन ते लागू न थींदी। चांदी 52.5 तोला ढोरनि ते, मेहूं या ढगियूं 30 ढोर आहिनि त उन्हनि ते ज़कात 2 सालनि जो हिकु ढोर, उनखां घटि आहिनि त उन ते ज़कात लागू न थींदी। पर जे वापार जो माल आहे त उन्हनि ते बि ज़कात लागू थींदी। उनखां अलावा रिढूं या ॿकरियूं 40 आहिनि त साल जो पहरू, उठ 5 आहिनि त साल जी हिकु ॿकरी। अहिड़े तरीक़े सां पैसा उन्हनि ते बि ज़कात लागू थींदी। याने 1000 ते 25 रुपया साल फिरी अचे तॾहिं ज़कात लागू थींदी। पर जेको कर्ज़दार आहे त अवल पंहिंजे माल मां कर्ज़ अदा करे, जे माल खे निसाब पोइ बि रहंदो त ज़कात ॾिए। पर जे कर्ज़ ॾियण खां बाद साहिब निसाब नथो बचे त उन ते ज़कात लागू न थींदी। ऐं ज़कात जा मसरफ़ यानी हक़दार उहे आहिनि जेके मुस्लमान आहिनि, छो त ग़ैर मुस्लिम हिंदूअ खे ज़कात या फ़ितरे जा पैसा न ॾिबा, इहे ख़ालिस मुस्लमाननि जो हक़ आहे। ऐं मुस्लमान जेके ग़रीब आहिनि, मज़दूरी कनि था, ऐं बेवाह औरतूं आहिनि या अंधड़ा आहिनि, मतिलबु जेके मिसकीन ग़रीब आहिनि, ज़कात या फ़ितरे जा पैसा उन्हनि खे ॾेई सघजनि था। वल्लाहु आलम बिस्सवाब।